प्यारा भावरों भेनरूं परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे मुंहिंजा प्रियो। अॼु असां हिन एपिसोड में असांजे भारत देश जे हिकु महान सुसमाचार प्रचारक जे जीवन खे ॾिसंदासीं जंहिं पंहिंजे जीवन भर में 70 सालनि खां बि वधीक यीशु मसीह जी सेवा करे हिन पृथ्वीअ ते परमेश्वर जे नाले जी महिमा कई, जंहिंखे मसीह जगत में 21वीं सदीअ जो एलिया बि चयो वेंदो आहे, जंहिं पंहिंजे जीवन भर में 10,000 खां बि वधीक लोकल कलीसियाउनि जी स्थापना कई, जंहिंजे द्वारा अनगिनत माण्हू प्रभु जे राज्य में आया। मां ॻाल्हि थो कयां परमेश्वर जे महान दास भक्त सिंह जी, जंहिंखे भा भक्त सिंह बि चयो वेंदो आहे। भक्त सिंह जो जनम 6 जून साल 1903 में जॾहिं असांजे भारत देश में अंग्रेजनि जो राज हुयो उन वक़्तु पंजाब जे सरगुजा जिले में थियो, जेको अॼु पाकिस्तान में आहे। हुनजे पिता जो नालो लाल जवाहर मल ऐं माता जो नालो लक्ष्मीबाई हुयो। इहे सिख धर्म खे मञींदा हुआ। भक्त सिंह पंहिंजे मान्यताउनि ऐं विश्वास खे खणी करे ॾाढो कट्टर हूंदो हुयो। उहो क्रिश्चियन मिशनरी स्कूल में पढ़ंदो हुयो ऐं मसीह विश्वासी माण्हुनि खां ॾाढी नफ़रत कंदो हुयो। हिकु दफ़ो हुनखे बाइबल ॾिनी वई त हुन उहा बाइबल फाड़े छॾी, पर जेको चमड़े जो कवर हुयो उहो हुन पाण वटि रखी छॾी, छोकी उहो हुनखे ॾाढो वणियसि। भक्त सिंह ॾाढी नंढी उमिरि में ई भक्त सिंह जी शादी हिकिड़ी रमाबाई नाले जी छोकिरीअ खां कई वई। उन वक़्तु सिर्फ़ु भक्त सिंह 12 साल जो हुयो। भक्त सिंह पंजाब विश्वविद्यालय में उन पंहिंजी ग्रेजुएशन पूरी की। हाणे उहो चाहे पियो कि मां इंजीनियरिंग जी पढ़ाई करण जे लाइ इंग्लैंड देश वञा, पर हुनजो पिता हिन ॻाल्हि खां सहमत न थियो। उहो चाहे पियो कि भक्त सिंह उन सां गॾु ई उन जे धंधे में हथु बटाए। उन भक्त सिंह खे चई कि तोखे जेतिरा पैसा खपे मां तोखे ॾींदोमांइ, पर भक्त सिंह हिन ॻाल्हि खां सहमत न हुयो। उहो चाहे पियो कि मां इंजीनियरिंग जी पढ़ाई कयां अॻिते हली ऐं इंग्लैंड देश वञा उते पढ़ाई करण जे लाइ, पर उनजो पिता सहमत न थियो त भक्त सिंह उदास थी वियो। उनजी माता संदसि वटि अची करे चवणु लॻी कि मां तुंहिंजे पिता खे हिन ॻाल्हि लाइ मनाईंदी में, पर तूं मूंखे हिकिड़ो वादो कर के उते ॿाहिरि वञी करे ईसाई माण्हुनि खां तूं प्रभावित थी करे पंहिंजे विश्वास खे ऐं पंहिंजे मान्यताउनि खे छॾे करे उन्हनि जे विश्वास खे अपनाइजे न। उन पंहिंजी माता खां इहो वादो कई। पोइ आख़िरकार उहो इंग्लैंड देश इंजीनियरिंग जी पढ़ाई करण जे लाइ वियो। उते इंग्लैंड में रहंदे वक़्तु भक्त सिंह खे इहा ख़बर पई कि मुंहिंजो आराम सां हर महीने मां 80 रुपए में पंहिंजो गुज़ारो करे सघंदो आहियां, पर तंहिं हूंदे बि हुन पंहिंजे पिता खे चई कि मुंहिंजो हिन महीने में 295 रुपया ख़र्च थियो आहे। ईअं करे हुन कंहिं महीने में 200, कंहिं महीने में 250 रुपया बचाए करे हुन 1600 रुपया 7 महीननि में जमा करे वरितई। हाणे भक्त सिंह उते रहंदे वक़्तु धीरे धीरे हाणे उते रहंदे भक्त सिंह जे मथां उतां जे विदेशी माण्हुनि जो प्रभाव पवणु लॻो, जेके हिकु ग़लति जीवन जीअंदा हुआ। भक्त सिंह हाणे उतां जे माण्हुनि जा तौर तरीक़ा ऐं रीति रिवाज अपनाइणु लॻो। उहो बि हाणे धीरे धीरे ॾाढा महांगा कपिड़ा पाइणु लॻो, जाम फालतू ख़र्च करणु लॻो। उहो सिनेमा हॉल में वञी करे पिक्चरूं ॾिसणु लॻो, डांसिंग हॉलनि में वञणु लॻो, जाम फालतू ख़र्च करणु लॻो। जेके पैसा हुन बचाया हुई उहो हुन 1 महीने जे अंदर ई पूरा करे छॾी। उहो हाणे ग़लति आदतुनि में बि पइजी वियो, शराब पीअणु लॻो, सिगरेट पीअणु लॻो, पंहिंजे माता पिता खे धोखो ॾियणु लॻो, घमंड लालच जे स्वार्थ खां भरिजी वियो ऐं एतिरो कठोर थी वियो परमेश्वर जे प्रति बि कि उहो हाणे हिकु नास्तिक व्यक्ति थी वियो। उते रहंदे वक़्तु उहो ऐशो आराम, शानो शौक़त ऐं मौज मस्तीअ वारी ज़िंदगी जीअणु लॻो। ईअं हुन 2 साल जीअं उते गुज़ारी त पोइ हाणे उहो मन में ईअं सोचणु लॻो, पंहिंजे पाण खां सवाल पुछणु लॻो कि इंग्लैंड देश में मूंखे हिते छा मिलियो। मां जाम हिते जाम शारीरिक सुखनि जो मां अनुभव कयो, जाम ॻाल्हियुनि जो मां अनुभव कयो, आनंद वरितो, पर मां अंदरां त बि दुखी आहियां। हाणे उहो पंहिंजे उतां जे विदेशी दोस्तनि वटि ऐं उतां जे प्रोफेसरनि वटि, विद्यार्थियुनि वटि, ॿियनि माण्हुनि वटि वञी करे उन्हनि खां पुछणु लॻो कि तव्हां वटि, उन्हनि खे चवणु लॻो कि तव्हां वटि त दुनिया जी जाम शयूं अथव, बंगला अथव, सुठो परिवार अथव, जाम सुख सुविधाऊं अथव, छा तव्हां अंदरां खां ख़ुशि आहियो, संतुष्ट आहियो? पर उनखे कोई बि अहिड़ो माण्हू न मिलियो जेको अंदरां खां ॾाढो संतुष्ट ऐं आनंदित हुजे। त उनखे हाणे हिन ॻाल्हि जो अनुभव थियो कि इहे शयूं, इहो जाम कुझु दुनियाई शयुनि जो सुख वठणु, शारीरिक सुख, इहे असांखे अंदरां खां आनंदित ऐं संतुष्ट न करे सघंदा आहिनि, असांजे अंदर खे इहे शांती न पहुचाए सघंदा आहिनि। भक्त सिंह इहो सोचींदो हुयो कि ॾाढी सुठी सभ्यता, ॾाढी सुठी शिक्षा ऐं ॾाढी साफ़ सफ़ाई ऐं जाम ॻाल्हियूं असांजे भारत देश मां अगरि असांजे भारत देश में हुजनि त असांजे भारत देश मां जाम समस्याउनि खे ऐं बुराईअ खे ख़तमु करे छॾींदियूं।
ऐं असांजे माण्हुनि जे जीवन में उहो शांती ऐं आनंद ईंदो। पर हाणे इंग्लैंड में रहण वक़्तु उनखे हिन ॻाल्हि जो अनुभव थी वियो, जिते इंग्लैंड में पहिरियों खां ई इहे सभु ॻाल्हियूं हुयूं सुठियूं, सभ्यता, सुठी शिक्षा, सुठी साफ़ सफ़ाई, पर तंहिं हूंदे बि माण्हुनि जे जीवन में अशांति हुई, निराशा हुई, बुराई हुई। हाणे हुनखे अनुभव थियो कि इहे ॻाल्हियूं इंसान जे जीवन मां बुराईअ खे ख़तमु न करे सघंदियूं आहिनि ऐं इंसान जे जीवन खे शांती ऐं आनंद न पहुचाए सघंदियूं आहिनि, जेकी इंसानु चाहे थो। पोइ साल 1928 में हिकु विद्यार्थियुनि जो टोलो छुटियुनि जे वक़्तु कैनेडा वञी रहियो हुयो। भक्त सिंह बि चाहे पियो कि मां हिननि सां गॾु कैनेडा वञा, ऐं आख़िरकार उहो हिननि सां गॾु वञण जे लाइ तयारु थी वियो। उहो चाहे पियो मां हिन छुटियुनि जे वक़्त में मनोरंजन कंदुमि। पोइ समुंड जे रस्ता हिकिड़े पाणीअ जे जहाज में वेही करे इहे सभु कैनेडा वञी रहिया हुआ। उते जहाज में ई हुनखे ख़बर पई कि अॼु मंझंदि जो पहिरें कक्ष में डाइनिंग सलून में हेठि पहिरें कक्ष में डाइनिंग सलून में हिकिड़ी मसीह आराधना सभा जो आयोजन कयो वियो आहे। हुनजा दोस्त उन आराधना सभा में वञी रहिया हुआ, त भक्त सिंह बि उते वञण जे लाइ तयारु थी वियो। पहिरियों त उहो हिचकिचाए पियो, छोकी उहो कॾहिं बि मसीह आराधना सभा में न वियो आहे, पर आख़िरकार उनखे उनजो उहो चाहे पियो कि मां डाइनिंग सलून मूंखे ॾिसणो आहे, इन जे करे ख़ासि करे उहो आराधना सभा में वियो। उते आराधना सभा में सभिनीनि खां पहिरियों आराधना जा भॼन हली रहिया हुआ। उन वक़्तु सभु बीह करे परमेश्वर जी आराधना करे रहिया हुआ, पर भक्त सिंह उते कुर्सीअ ते ई वेठो हुयो। पोइ परमेश्वर जो संदेश प्रचारक परमेश्वर जो संदेश बाटी, पर भक्त सिंह उन वक़्तु सुम्ही पियो, छोकी उनखे कोई रुचि न हुई उन संदेश खे ॿुधण जी। पोइ आख़िर में सभु माण्हू घुटना टेके करे परमेश्वर खां प्रार्थना करण लॻा। इहो ॾिसी करे भक्त सिंह त बि उहो हेठि झुकियो न ई हुन प्रार्थना कई। उहो कुर्सीअ ते ई वेठो हुयो। उहो मन में ईअं चवणु लॻो कि हे माण्हुनि खे छा ख़बर ईश्वर जे बारे में, हिननि माण्हुनि त मुंहिंजे देश खे लूटियो आहे। हर विदेशी माण्हुनि खे खणी करे हुनजी सोच अहिड़ी थी वई, जेके परमेश्वर खे मञींदा हुआ उन्हनि जे प्रति बि हुनजे अंदरि कड़वाहट हुई। त हिन जे करे उहो ईअं चवणु लॻो। पर आख़िरकार उन पंहिंजो घमंड खे साइड करे इन ॻाल्हि जे बारे में सोचियईं कि मूंखे आदर करणु खपे हिन आराधना सभा में अची करे ईश्वर जो। त पोइ आख़िरकार उहो पंहिंजे गोॾनि ते अची करे प्रार्थना करणु लॻो। उन वक़्तु उन इहो अनुभव कयईं कि उनजो शरीर कांपजी रहियो आहे, ऐं थोरी देरि में उन पंहिंजे अंदरि अहिड़ो आनंद अनुभव कयईं उन वक़्तु, जेको उन पहिरियों न कयो हुई। परमेश्वर उनखे स्पर्श कयईं ऐं उहो हाणे प्रभु यीशु मसीह जो नालो खणणु लॻो। उहो ईअं चवणु लॻो कि प्रभु यीशु तुंहिंजो नालो धन्य आहे, तूं धन्य आहीं प्रभु यीशु। इहो अद्भुत अनुभव उनखे थियो। परमेश्वर उनखे स्पर्श कयईंसि। पोइ हिकु दफ़ो उन कंहिंखां बाइबल वरितईं। पोइ उहो बाइबल पढ़णु लॻो। पोइ कुझु समय खां पोइ उनजे अंदरां नशे जी आदत बि हली वई। परमेश्वर उनखे उन ॻाल्हि मां छुटकारो ॾिनईंसि। पोइ हिकु दफ़े हिकिड़े हुनजे दोस्त उनखे सॼी बाइबल गिफ्ट कयईंसि, ऐं पोइ उहो चङा कलाक परमेश्वर जो वचन पढ़णु लॻो। लगातार कलाकनि जा कलाक उहो परमेश्वर जे वचन खे पढ़ण में समय बिताईंदो रहियो। पोइ हुनजो विश्वास वधंदो वियो। हिकु दफ़ो वचन पढ़ंदे पढ़ंदे हुनखे हिन ॻाल्हि जो अहसासु थी वियो कि मां ॾाढो ख़तरनाक पापी आहियां, मां जाम बुरा कम कया आहिनि। ऐं उहो रोईंदे रोईंदे पश्चाताप करणु लॻो ऐं परमेश्वर खे पुकारणु लॻो। प्रभु यीशु मसीह भक्त सिंह खे चयईं कि मुंहिंजो शरीर तुंहिंजे लाइ तोड़ियो वियो ऐं मुंहिंजो खून तुंहिंजे लाइ वायो वियो ताकि तूं पापनि मां उद्धार पाईं। हुन प्रभु यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयईं ऐं हाणे हुनजे जीवन में उहो आनंद ऐं उहो शांती आई जंहिंजी उहो ॻोल्हा करे रहियो हुयो। भक्त सिंह साल 1932 में बपतिस्मा वरितईं ऐं हाणे उहो माण्हुनि खे जॻह जॻह ते वञी पंहिंजी गवाहीअ जे बारे में ॿुधाइणु लॻो। पर भक्त सिंह पंहिंजे जीवन जी योजनाऊं उन अलॻि ठाहे रखियूं हुई कि इंजीनियरिंग करण खां पोइ मां हीअं कंदुमि हूअं कंदुमि। पर परमेश्वर उनखे चयईं कि ॿिया मुंहिंजे राज्य जे लाइ बलिदान कनि ऐं तूं आराम सां वेठो हूंदे। पोइ भक्त सिंह पंहिंजो जीवन प्रभु यीशु मसीह खे समर्पित कयईं। उन प्रभुअ खे चयईं कि प्रभु मूंखे तूं जिते चाहींदे वञण जे लाइ मां उते वेंदुमि ऐं तुंहिंजी सेवा कंदुमि। तूं मूंखे अपनाए, मूंखे इस्तेमालु कर। आख़िरकार हुन प्रभुअ खे पंहिंजो जीवन समर्पित कयईं ऐं हाणे हुन पंहिंजे माता पिता खे बि ख़त लिखी करे मोकिलियईं कि मां यीशु मसीह जे मथां विश्वास करण वारो थी वियो आहियां ऐं हाणे मां प्रभु यीशु मसीह खे मञींदो आहियां।
पोइ आख़िरकार लॻभॻि 8 सालनि खां पोइ उहो वापसि पंहिंजे भारत देश मोटियो ऐं पंहिंजे माता पिता सां मिलियो। उहो जहाज मां लथो, उते उहो उन्हनि सां उते ई मिलियो ऐं उनजा माता पिता उनखे चवणु लॻा कि तूं भले बाइबल पढ़जे, तूं भले आराधना सभाउनि में वञिजे, पर पंहिंजे विश्वास खे गुप्त में रखिजे, कंहिंखे न ॿुधाइजे कि तूं यीशू मसीह खे मञींदो आहीं। असांजे इज़त जे लाइ तूं कृपया ईअं कजे। पर उन पंहिंजे माता पिता खे ईअं चयईं कि छा साह वठण जे बिना असां जी सघंदा आहियूं? यीशू मसीह मुंहिंजो जीवन आहे, मां पंहिंजो जीवन उनखे समर्पित करे चुको आहियां। उन्हनि उनखे ॾाढो सम्झायो कि तूं पंहिंजे विश्वास खे गुप्त में रखिजे, पर उन पंहिंजे माता पिता जी हिन ॻाल्हि खे मञण खां इनकार करे छॾी। त उनजे माता पिता उनखे चयो कि पोइ तूं हाणे घर न हली सघंदो आहीं। पोइ ईअं ई उहे हली विया ऐं भक्त सिंह उते ई रहिजी वियो ऐं भोजन जी ऐं पैसनि जी कमी घटीअ में रहणु लॻो ऐं राति जो पब्लिक पार्क में वञी करे सुम्ही पियो। ऐं उहो पोइ माण्हुनि खे जॻह जॻह ते अलॻि अलॻि गिटियुनि में वञी करे अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञी करे प्रभु यीशू मसीह जो संदेश सुसमाचार ॿुधाइणु लॻो। पोइ सुसमाचार जा पर्चा खणी करे माण्हुनि वटि वञी करे उन्हनि खे प्रभु जे बारे में ॿुधाइणु लॻो। हिकु दफ़ो भक्त सिंह जॾहिं सुम्ही पियो हुयो त उनखे इहा आवाज़ आई कि उथ, तूं वञ, हिते रोड तां 2 माण्हू लंघे रहिया आहिनि, उहे ॾाढो निराश आहिनि, हताश आहिनि ऐं पंहिंजे जीवन खे ख़तमु करण वारा आहिनि। तूं उन्हनि खे वञी करे प्रभु यीशू मसीह जे बारे में ॿुधाइसि। उन्हनि भक्त सिंह उन माण्हुनि खे वञी करे प्रभु यीशू मसीह जो संदेश ॿुधाई, उनजे प्यार जे बारे में ॿुधाई ऐं पोइ उन्हनि माण्हुनि पंहिंजो फ़ैसिलो बदिले छॾियऊं, जेको पंहिंजे जीवन खे पहिरियों ख़तमु पिया करणु चाहिनि। हाणे उहे बची विया ऐं उन्हनि प्रभु यीशू मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता बि स्वीकार करे वरितऊं। परमेश्वर भक्त सिंह खे चयईंसि कि तूं पूरी तरीक़े सां पंहिंजी हर आवश्यकताउनि जे लाइ, पंहिंजी ज़रूरतुनि जे लाइ मुंहिंजे मथां निर्भर रहिजे। ऐं भक्त सिंह प्रभु जे मथां निर्भर रहणु लॻो ऐं प्रभु उनखे उनजो पालन पोषण कंदो रहियो। उनजे जीवन में जाम कष्ट, परीक्षाऊं, बीमारियूं अचणु लॻियूं, पर तंहिं हूंदे बि उहो पंहिंजे विश्वास में अटल बणियो रहियो। चारो ओर खां रिश्तेदारनि जे द्वारा, दोस्तनि जे द्वारा उनजो विरोध बि थियणु लॻो। उनजी भेण बि उनजे ख़िलाफ़ थी वई ऐं उनखे जाम ग़लति ॻाल्हाइणु लॻी, प्रभु यीशू मसीह जे बारे में बि ग़लति चवणु लॻी। पर तंहिं हूंदे बि भक्त सिंह निराश न थियो, हताश न थियो ऐं पंहिंजे विश्वास में अटल बणियो रहियो ऐं अॻिते हली करे उहो पंहिंजे परिवार लाइ बि आशीष जो कारण ठहियो, छोकी उनजे पिता बि आख़िरकार प्रभु यीशू मसीह खे सुञातईं ऐं उनखे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयईं ऐं उनजे परिवार बि उनजे बारे में, प्रभु जे बारे में ॿुधऊं ऐं उनखे ॼाणियो। मुंहिंजा प्रियो, हिते हिकिड़ी असांखे ॻाल्हि सिखण थी मिले कि अगरि असां बि पंहिंजे विश्वासी जीवन में तकलीफ़ुनि, संकटनि, मुसीबतुनि, कष्टनि, विरोधनि ऐं सताव जे विच में बि अगरि असां पंहिंजे विश्वास में अटल बणिया रहंदासीं, अगरि इन वक़्त में बि अगरि असां पंहिंजी हिमत न हारींदासीं त ज़रूरु सिर्फ़ु असां ई न, पर असांजे द्वारा असांजो परिवार ऐं जाम माण्हू बि असांजे द्वारा आशीष पाईंदा। मुंहिंजा प्रियो, भक्त सिंह हीअं चयो हुई कि अगरि कोई बि माण्हू यीशू मसीह जे द्वारा परमेश्वर सां गॾु पंहिंजो रिश्तो सही करण खां पहिरियों ई अगरि मरी थो वञे, अगरि पंहिंजो रिश्तो उहो सही नथो करे ऐं इन खां पहिरियों ई उहो मरी करे इहा धरती छॾे थो ॾिए, त उहो ज़रूरु नर्क में वेंदो। छोकी ॾाढो ज़रूरी आहे कि हर हिकु माण्हू इन धरतीअ ते रहंदे ई पंहिंजे मरण खां पहिरियों पंहिंजे रिश्ते खे परमेश्वर सां सही करे छॾे, त ई उहो माण्हू स्वर्ग में वेंदो। मुंहिंजा प्रियो, भक्त सिंह ॾाढो ई वक़्तु गोॾनि ते अची करे पंहिंजो वक़्तु प्रार्थना में गुज़ारींदो हुयो, जाम वचन पढ़ंदो हुयो, प्रभुअ जी आवाज़ खे लगातार ॿुधी करे उनजी आज्ञाउनि ते हलंदो हुयो। उन अद्भुत रीतिअ सां पंहिंजो जीवन प्रभुअ खे समर्पित कयईं ऐं जाम माण्हू उनजे द्वारा, उनजी सेवकाई जे द्वारा प्रभु वटि आया। हाणे मां तव्हांखे कुझु समय उनजी सेवकाईअ जे बारे में थो ॿुधाइणु चाहियां। हिकु दफ़ो भक्त सिंह कुझु पंहिंजे विश्वासी भाउरनि सां गॾु मिली करे चेन्नईअ जे पल्लवरम पहाड़ जी चोटीअ ते वञी करे सॼी राति उन प्रार्थना में गुज़ारी। उन परमेश्वर जी इच्छा खे ॼाणी प्रार्थना में। परमेश्वर उनजे मथां इहो प्रगट कयईं कि तव्हांखे बाइबल जे नए नियम जे सिद्धांतनि जे आधार ते कलीसिया जी स्थापना करणी अथव, जेको प्रेरितनि जे कार्यनि में हिकिड़ो जीअं वचन लिखियलु आहे 2 अध्याय उनजो 42 वचन कि उहे विश्वासी माण्हू प्रेरितनि खां शिक्षा पाइण में, रोटी तोड़ण में, संगति करण में, प्रार्थना करण में पंहिंजो वक़्तु लगातार गुज़ारींदा हुआ। इन आधार ते तव्हांखे कलीसिया जी स्थापना करणी आहे। पोइ उन्हनि तमिलनाडुअ में पहिरीं कलीसिया जी स्थापना कई, जंहिंजो
कयूं जंहिंजो नालो हुयो यहोवा शम्मा। हाणे भक्त सिंह भारत ऐं पाकिस्तान जे अलॻि अलॻि जॻहियुनि में अलॻि अलॻि क्षेत्रनि में हुन कलीसियाउनि जी स्थापना की। भारत में हुन आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटका, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र ऐं अलॻि अलॻि जॻहियुनि ते हुन कलीसियाउनि जी स्थापना की। उहो जॻह जॻह ते अलॻि अलॻि कलीसियाउनि में वञी करे अनुशासन जो संदेश ॾींदो हुयो, माण्हू उतां जे विश्वासियुनि जे विश्वास खे मजबूत कंदो हुयो, उन्हनि खे प्रोत्साहन ॾींदो हुयो ऐं कलीसियाउनि में उहो अॻुवनि खे ऐं सेवकनि खे बि नियुक्त कंदो हुयो। ईअं करे हुन जाम जॻहियुनि ते कलीसियाउनि जी स्थापना की। परमेश्वर भारत जे अलॻि अलॻि जॻहियुनि में भक्त सिंह जे द्वारा परमेश्वर अद्भुत बेदारी खणी आया। हिकिड़ी कलीसिया जी उन स्थापना कई वई हैदराबाद में, जंहिंजो नालो हेब्रोन रखियो वियो। उन में त पंडालनि, वॾे वॾे पंडालनि जे हेठां लॻभॻि 25,000 माण्हू गॾु इकट्ठा थींदा हुआ ऐं परमेश्वर जी आराधना कंदा हुआ। उन सभाउनि में उहे मिली करे प्रार्थना कंदा हुआ, प्रभु जी स्तुति कंदा हुआ, वचन ॿुधंदा हुआ, गॾु रोटी खाईंदा हुआ। हिकु दफ़ो कराची रेलवे स्टेशन ते ईअं थियो कि भक्त सिंह वटि 12 रुपया पिया हुआ, जंहिंजे दौरान उहो टिकट वठी करे अजमेर वञण वारो हुयो। पर उते हिकिड़ो हुनखे माण्हू मिलियो जंहिं हुनखे अची करे हुनखे चईंसि भई मूंखे पंहिंजे मकान जो भाड़ो भरणो आहे, तूं मूंखे पैसा ॾे। पर भक्त सिंह हुनखे चईंसि भई न, मां इहो टिकट वठण जे लाइ रखियो आहे। हुन परमेश्वर खां प्रार्थना की ऐं प्रभुअ भक्त सिंह खे ईअं चईंसि कि भई तूं इहे 12 रुपया हिनखे ॾेई छॾीसि। त भक्त सिंह हुनखे उहे 12 रुपया ॾेई छॾीसि ऐं हाणे उहो सोचणु लॻो कि हाणे मां कीअं टिकट वठां ऐं कीअं अजमेर पहुचां। त उते ईअं थियो, प्रभुअ हिकु अहिड़ो चमत्कार कयईं कि हिकु अंजान माण्हू भक्त सिंह वटि आयो ऐं हुनखे चईंसि भई छा तूं भक्त सिंह आहीं? त हुन चईंसि हा। उहो हुनखे 12 रुपया ॾेई करे उतां हली वियो। ईअं परमेश्वर भक्त सिंह खे संभालींदो रहियो, हुनजी ज़रूरतुनि खे पूरो कंदो रहियो ऐं हुनजे द्वारा अद्भुत कम कंदो रहियो। मुंहिंजा प्रिय भक्त सिंह पंहिंजे जीवन जे द्वारा अंधकार सां भरियल माण्हुनि जे जीवन में रोशनी खणी आयो। उन अद्भुत रीतिअ सां प्रभु जी सेवा करे उन जे नाले खे मथे कयईं। पोइ साल 2017 सितंबर जे ॾींहं ते आख़िरकार भक्त सिंह हमेशा हमेशा जे लाइ इहा धरती छॾे करे पंहिंजे उद्धारकर्ता प्रभु यीशू मसीह वटि हुन सां गॾु रहण जे लाइ स्वर्ग हली वियो। त असांखे छा थो सिखणु मिले भक्त सिंह जे जीवन मां मुंहिंजा प्रियो, कि जीअं उन्हनि जो परमेश्वर जे मथां, परमेश्वर जे वचन जे मथां गहरो विश्वास हुयो ऐं उहो हर ॻाल्हि में उहे परमेश्वर जे मथां, हर ॻाल्हि में परमेश्वर जे मथां ई निर्भर रहंदा हुया। उन्हनि माण्हुनि सां, प्रभुअ सां ॾाढो प्यारु कयूं ऐं माण्हुनि खे प्रभुअ जे संदेश जे बारे में ॿुधाइण में उन्हनि कॾहिं बि उहे पुठियां न हटिया। उन्हनि कॾहिं बि परमेश्वर जे वचन जे मथां शक न कयो। उन्हनि पूरो पंहिंजो जीवन प्रभुअ जे प्रति समर्पित कयो ऐं हर तकलीफ़, कष्टनि, विरोधनि में बि उन्हनि पंहिंजो विश्वास प्रभुअ जे मथां अटल बनाए रखियो। त अगरि असां जो बि जीवन, मुंहिंजा प्रियो, असां पंहिंजे जीवन में बि असां बि उन्हनि जहिड़ो ई रवैयो रखंदासीं प्रभुअ जे प्रति, पंहिंजे विश्वासी जीवन में असां बि अहिड़ो ई समर्पण कंदासीं, त असां बि ॾाढनि ई जे लाइ आशीष जो कारण ठहंदासीं। असांजे द्वारा परमेश्वर असांजे द्वारा बि अद्भुत रीतिअ सां माण्हुनि जे जीवन में रोशनी खणी ईंदो, बेदारी खणी ईंदो ऐं असांजे जीवन जे द्वारा माण्हू उन पंहिंजे ठाहिण वारे परमेश्वर खां मिली सघंदा। मुंहिंजा प्रिय भक्त सिंह जे जीवन जे द्वारा परमेश्वर तव्हां सभिनीनि खे आशीष ॾे। जय मसीह।